अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे लाड़काने खां KTV जी कल्चरल रिपोर्टर शाहिन सिंधिया जी रिपोर्ट। सदाबहार आर्ट क्लब लाड़कानी पारां आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़कानी जे सहकार सां नाले वारे शाइर मोहम्मद अली लांघा सां भिटाई अदबी हाल में रिहाण रचाई वई, जंहिंजी सदारत आर्ट्स काउंसिल लाड़कानी सदर इंजीनियर जावेद मंसूर, मुख्य मेहमान अब्दुल सत्तार ख्वावड़, एजाज़ी मेहमाननि में मोहम्मद पंजल सांगी, शमा मंगी, असदुल्ला भुट्टो, मोहम्मद मदल, नादर अली कोसो शामिल हुआ। उन मौक़े ते अदाकारनि, फनकारनि, लेखकनि, हिदायतकारनि, कंपेयरनि ऐं सोशल वर्करनि मंजता एवार्ड पिणु ॾिना विया। तिन में शामिल हुआ शाहिन सिंधी, शमा मंगी, मुश्ताक सुनियूं, सुहिणी नाज़, बरकत गाद, अमजद गुल, सूमरो लियाकत समूह ऐं ॿिया, जॾहिं त उन मौक़े ते मंजता सर्टिफिकेट पिणु मुख़्तलिफ़ आर्टिस्टनि खे ॾिना विया। आख़िर में सदारत जी तक़रीर कंदे इंजीनियर जावेद अमन शेख चयो त ही हिकु सुठी रिवायत आहे त कंहिं उन जेरे मां मिले ही सभु पंहिंजी शोबनि में वॾी महिनत करे पहुता आहिनि। हिननि जी महिनत साराह जोगी आहे। ही रुगो फन ऐं ॾात जे सूंहं न आहिनि पर सिंध जी बि सूंहं आहिनि। सभिनी खे मुबारकूं हुजनि। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी